दरे वेझो लाइकपुर जे बरसात मुतासिरीन ॻोठाण इंतज़ामिया पारां वारा न थियण ख़िलाफ़ मर्दनि ऐं औरतुनि हथनि में डंडा खणी रोडनि ते निकिरी आया। बरसात मुतासिरीन ॻोठाण खेबरी मेलपुर सावन मल्ला हुसैन मल्ला साले मल्ला जी अॻवानी में दरो बनू रोड ते रुकावटूं रखी धरणो हयो रोड ब्लॉक करे छॾियो, जे करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ बरसात मुतासिरीन ॻोठाण ॿुधाईंदे चयो त बरसात सबबि घर ढही पट थी विया आहिनि। हिकु महीनो गुज़िरियल बावजूद बि अञा ताईं ॻोठ में बीठल पाणी निकाल न थी सघियो, जॾहिं त मुक़ामी वॾेरा असांजे नाले ते टेंट ऐं मच्छरदानियूं वठी पाण हड़प करे रहिया आहिनि, जॾहिं त इंतज़ामिया असांखे असांजी का बि वार नाहे कई। हिननि मुतालबो कयो आहे त ॻोठ में बीठल पाणी निकाल करे माली सहायता कई वञे। रिपोर्ट सूफ़ी सारंगशाह, शाहीन न्यूज़, दरो। जल की